जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांघ महीने जी कथा जो अध्याय 16। हिन अध्याय खां पहले मां 15 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 15 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 16। त तव्हां सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। मुनि पुत्र जो कन्याउनि खे श्राप ॾियणु ऐं कन्याउनि जो मुनि पुत्र खे श्राप ॾियणु, शहनी जो पिशाच जूण पाइणु। वशिष्ठ मुनि चवणु लॻो त हे राजन, जॾहिं माताऊं उन्हनि खां व्याकुलता जो सबबु पुछणु लॻियूं, हू बहाना बणाए चवणु लॻियूं त हे अमर, असीं अॼु घणो परे हिकिड़े महाशोभनीक तलाव जे तरफ़ हलियूं वियूं हुयूंसीं, तंहिं करे घणे पंध करण करे थकिजी पई आहियूं। उन्हनि ॿाहिरां त हीअ बहानो खणी बणायो, पर अंदर में विछोड़े जी बाहि उन्हनि जा जेरा बुकियूं जलाए रहियूं हुयूं। सॼी राति उन प्रेम जे पचंदड़ आग में उलझाईंदे बूरी करे छॾियाऊं। सुबुह थींदे ई जीअं पखी लवनि लातियूं, तीअं उन्हनि जे बदन में विरह जूं बातियूं। उथे वेठे बेक़रार हलण चलण खां लाचार, मिट माइट खां बेजार, खाधो पीधो विह जे आचार नज़र पए आयुनि। हुननि जे दिलि खे आराम असल न पए आयो। वरी माताउनि खां मोकिलाए 5 ई कन्याऊं उन्हीअ महासुंदर तलाव ते आयूं। स्नान पाणी करे पार्वतीअ जी पूजा कयऊं। तंहिंखां पोइ मुनि पुत्र जी ताड़ रखी तलाव जे कंठे वटि वेही रहियूं। मुनि पुत्र बि स्नान करण जे इरादे उन्हीअ तलाव ते अची पहुतो। हुन जे मन में ख़राब चेष्टा कान हुई, परमात्मा जे रंग में रतो पियो हो। कन्याऊं ऋषि बालक जो मनोहर मुखड़ो ॾिसी ॾाढो गदगद थियण लॻियूं। शर्म हया जो को बि ख़्यालु न करे ऐं हिकदमि हिजाब लाहे मुनि पुत्र वटि दौड़ी आयूं ऐं उनखे चारो तरफ़ वेढ़े वयूं। वरी चवणु लॻसि त हे प्राणनाथ कपटी महाराज, अॼु असांजे हथनि मां भॼी वञी न सघंदे। कल्ह बि विछोड़े जे उझामंदड़ आग में जलाए असांजो कले जो कंबाए वियो आहीं। हाणे हितां तुंहिंजो छुटण ई मुश्किल न आहे, पर नामुमकिन आहे। हाणे जेकॾहिं चङो ॼाणे त असां सां गंधर्व विवाह करे जवानीअ जो मज़ो लूट। ऋषि बालक हुननि जूं मन मोहींदड़ ॿोलियूं ॿुधी दिलि खे चवणु लॻो त मृगनैनियूं मधुर बहनियूं, तव्हांजो चवणु बिल्कुलु ठीकु आहे। छो त कामदेव अहिड़ो त बली आहे जंहिंजे नशे में मनुष्य छॾियो, पर पशु बि राति ॾींहं रुधल रहनि था। हे सुंदरियूं, हिन वक़्तु मुंहिंजो ब्रह्मचर्य विर्त धारण कयल आहे। मां पंहिंजो ही विर्त पूरो करे तव्हां सां शादी ज़रूरु कंदुसि। जेसि ताईं मां गुरुअ खे गुरु दक्षिणा ॾेई पंहिंजे घर न मोकिलींदुसि, तेसि ताईं मुंहिंजो तव्हां सां मेलाप थी न सघंदो। राजन, ऋषि बालक त हुननि खे घणेई बोध ऐं उपदेश ॾिना, पर हुननि जे दिलि ते हुनखे सिख्याउनि जो को बि असरु न थियो। वरी ऋषि बालक खे हथ खां वठी चवणु लॻियूं त हे प्यारा, ख़्यालु तुंहिंजो अजायो आहे। असां पद्मणियूं तोते दिलि ऐं जान सां निसार आहियूं। तूं असांखे अंगीकार नथो करे, इहा वॾी भुल थो करे। तो जहिड़ो मूर्ख संसार में पैदा ई कोन थियो हूंदो, जेको पाण ई हथ आयल रत्ननि खे धिकारे छॾे। हाणे तूं ॿिया सभई फुरना फिटी करे असां सां मौज कर। एतिरो चई 5 ई गंधर्व कन्याऊं ऋषि बालक खे चुंबड़ी पयूं। कन्याउनि खे एतिरे क़दुरु हठीलो ॾिसी ऋषि बालक क्रोध में अची उन्हनि खे श्राप ॾिनो त 5 ई वञी पिशाचिन थियो। ऋषि बालक जो अहिड़ो श्राप ॿुधी 5 ई कन्याऊं खेसि चवणु लॻियूं त मूर्ख, तो असांजे प्रेम जो को बि क़दुरु न कयो। प्रेम जी परीक्षा ईअं न वठिबी आहे। असां तुंहिंजो कहिड़ो कसूर कयो हो जो तो ही श्राप ॾिनो? चङो, हाणे असां बि तोखे श्राप थियूं ॾियूं त तूं बि वञी पिशाच जी जूण पाए। दत्तात्रेय महाराज चवणु लॻो त हे दिलीप, ॿिन्ही हिक ॿिए खे श्राप ॾेई पंहिंजो तन मन ठारियो ऐं शहनी पिशाच जूण पाती।
उन्हीअ तलाव जे वेझो हिकिड़ो पिपल जो महाभारी दरख़्त हो। 6 ॼणा उते रहण लॻा। पिशाच जी जूण ॾाढी ख़राब थींदी आहे। उन्हीअ जूण में रही 6 ॼणा तमामु घणो दुखी गुज़ारण पंहिंजनि कयलनि कर्मनि खे यादि करे घणो पछताइण लॻा, पर चवंदा आहिनि त पंहिंजे कए जो न वेझ न तबीब। उन्हीअ जूण में रही हू घणनि ई जीवन खे सताइण लॻा। इहा ख़बर जॾहिं हुननि जे पीउ माउ खे पई तॾहिं घणीअ चिंता में पइजी हुननि जे छुटकारे जो उपाय करण लॻा। हिकिड़े ॾींहुं महातेजस्वी लोमश ऋषि उन्हीअ तलाउ वटां अची लंघियो। 6 ई पिशाचनि जी नज़र महर्षिअ ते वञी पई। हू घणनि ॾींहंनि जा बुखायल हुआ। मुनीअ खे खाइण जो इरादो करे दौड़ंदा ऋषिअ वटि आया, पर जॾहिं ऋषिअ जो तेज ॾिठऊं तॾहिं हुन खां 5 क़दम परे थी बीही रहिया। उन वक़्तु ऋषि बालक पिशाच जो पीउ हो हिकु ब्राह्मण हो ऐं पुत्र जे छुटकारे जी कोशिश में लॻल हो। सो उतां अची लंघाऊं थियो ऐं लोमश ऋषिअ जे चरण कमलनि ते मथो टेके नम्रता सां परमात्मा जो स्मरण कयईं, जंहिं करे हुन जा सभई पाप हिकु खिन में भस्म थी विया। तंहिंखां पोइ उहो ब्राह्मण वरी पंहिंजे मुल्क में मोटी आयो ऐं बाक़ी बचियल सारी उमिरि भगवत जी भक्ति कंदे गुज़ारियईं। ॾिसो परमात्मा जी कुदरत, जो राजा वीरसेन ऐं भद्रक ब्राह्मण जो मौत हिकिड़े ई ॾींहुं थियो। ॿई वैकुंठ में विया ऐं साॻियो परम पद खे पातऊं। हे ब्राह्मण, मांग महीने में प्रयागराज जो त्रिवेणी नदीअ में सनानु करण जो एतिरो महात्म आहे। होॾां राजा हज़ारे दान पुण्य ऐं अश्वमेध यज्ञ कया, पर ब्राह्मण फ़क़ति मांग महीने में त्रिवेणी नदीअ में सनानु कयो। हे ब्राह्मण, मां बि उन शहर में रहंदो हुउसि ऐं हीअ वार्ता मूंखे मुंहिंजे अखियुनि ॾिठी आहे। तुंहिंजे पुट ऐं इन्हनि 5 ई कन्याउनि जो बि मांग जो सनानु करण सां ई कल्याण थींदो। मां तोखे इन्हीअ बाबति हिकु ॿी कथा ॿुधायां थो, सा बि तूं कन लाइ ॿुध। प्राचीन काल में देवदत्त ऋषिअ बि मांग महीने जे प्रताप सां हिकिड़े प्रेत जो उद्धार कयो हो। इति श्री पद्म पुराणे मांग महात्म्य 16 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।